गुज़िश्ता रोज़ गड़ी खैरों के हदूद में होने वाले पुलिस ऑपरेशन के दौरान साबका MPA सरदार आगा गुलाम अली बुलेदी की हवेली इस्तेमाल करने के खिलाफ बुलेदी कबीले और शहरियों ने शटर डाउन हड़ताल के बाद एहतजाजी रैली निकाल कर पंजगुली चौक पर धरना दिया। इस हवाले से धरने में मौजूद शुरा का कहना था कि आज ॾिठो आहे कल जेको वाक़ियो थियो आहे इन सिलसिले में पुरमन एहतजाज हो असांजो 9 बजे को 12 बजे ताईं असांजो टाइम रखियल हो। इंतज़ामिया जे तरफ़ असां सां कोई बि राब्ते में हिनमहिल ताईं न आयो आहे। सरासर नाजाइज़ी त थी आहे। जेको सरदार जे घर ते जेको हवेली ते जेको वाक़ियो थियो आहे दहशतगर्दी असां उनखे करार ॾींदासीं। दहशतगर्दी कई वई आहे। असां उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था पिया। इंशाअल्लाह असां हाणे जेको आहे अॻिते वधीक बुलेदी क़ौम जेका बि आहे असां सां ॿी जेके इतादी असां सां जेके क़ौमां गॾु आहिनि शैलाणी बिरादरी आहे बिरोई आहे उमरानी बिरादरी आहिनि ॿिया शहर जा जेके मोज़िज़ आहिनि सभिनी सां हिंदू पंचायत आहे सभिनी जीअं असां सां ताउन कयो आहे अची एहतजाज में शरीक थिया आहिनि। असां वरी बि राय अमल पंहिंजो मीटिंग करे इंशाअल्लाह एहतजाज खे अॻिते वधाईंदासीं। जीअं ये वाक़ियो थियो असांजो चीफ सरदार आगा ग़ुलाम अली ख़ान बुलेदी जे जेको तमामु क़दीमी हिकिड़ो पुराणो घर हुयो अलीआबाद मरहूम खां बाद उन्हनि जा फ़र्ज़ंदान सरदार सजाद ख़ान बुलेदी ऐं मीर रेहान ख़ान बुलेदी जेको वाक़ियो पेश थियो आहे असां मज़म्मत कयूं था। जेको पुलिस ॼाणे वाणे कई आहे जेको असांखे जेको हालात ॿुधाइनि था त पुलिस ॼाणे वाणे कई आहे। असां मीर एजाज़ ख़ान जखराणी खे बि अपील इहो कंदासीं तूं MNA आहे इन शइ जो नोटिस वठि त ॼाणे वाणे इहो आगा ग़ुलाम अली ख़ान बुलेदी जी जेको क़दीमी घर ऐं पुराणे में पुराणो छा हुयो जिते हज़ारे फ़ैसिला थी चुका आहिनि जेके हज़ारे माण्हू ईंदा हुया मुस्तफ़ा थींदा हुआ फैज़ाब थींदा हुया उन जे घर ते बंगले ते इहो छो क़दम थियो आहे। IG सिंध खां बि असां अपील कयूं था IG जावेद आलिम ओडो साहिब खे बि शफ़ाफ़ तहक़ीक़ात कयो वञे त आख़िर इन में मुलविस केरु आहे जेको मुलविस आहे उनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जेको कल्ह वाक़ियो थियो आहे बुलेदी क़ौम ऐं चीफ सरदार आगा साईं जे बंगले ते असां उनजी वरी बि मज़म्मत कयूं था ऐं असां IG सिंध ऐं DIG लाड़काणो खां पुरज़ोर अपील कयूं था त हिन जी शफ़ाफ़ इंक्वायरी थी वञे त आख़िर सरदार जो बंगलो छो नथो। धाड़ियल चोर हर क़ौम में आहिनि हर कबीले में आहिनि पोइ कॾहिं ॿिए कंहिं सरदार जो बंगलो न नथो। सरदार त पाण हिते आहे बि कोन 2 महीना थिया आहिनि शायदि उहो ॿाहिरि वियल आहे उन बंदि पियल बंगले खे ड्राथो अथऊं। इन सां असांजी तमामु हिकु दिलि आज़ारी थी आहे। असां पुरज़ोर मुतालबो कयूं था IG साहिब खां त हिन जो जेको आहे शफ़ाफ़ इंक्वायरी थी वञे। असां पंहिंजो संगत वधीक जेको आहे लाइअमल पाण में वेही अॻिते वधाइण लाइ कोशिशि कंदासीं। मुज़ाहिरीन का कहना था कि गुज़िश्ता रोज़ पुलिस ने बिला जवाब गोठ अलीआबाद बुलेदी में कार्रवाई की जो कि काबिल मज़म्मत अमल है। साबिक MPA के घर पर पुलिस कार्रवाई का वज़ीर आला और IG सिंध से शफाफ तहकीकात कराने का मुतालबा किया है। कैमरा टीम के साथ नूर जमाली, वश न्यूज़, गड़ी खैरो।